खंडू स्टाफ खां खंडू शहर ॾांहुं वेंदड़ रोड ऐं पेवर ब्लॉक जे कम में नाक़स मटीरियल जो इस्तेमालु थियण लॻो, जंहिं सबबि ठहियल पेवर ब्लॉक ऐं रोड उखड़ण लॻो। टुटल रोड जी नए सिर मरम्मत ऐं रोड जो नाक़स कम थियण ख़िलाफ़ ॻोठाणनि ऐं टैक्सी रिक्शा ड्राइवरनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं इंतज़ामिया ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी। उन मौक़े ते ड्राइवरनि ऐं ॻोठाणनि जो चवणु हो त खंडू रोड स्टाफ खां खंडू शहर ॾांहुं वेंदड़ रोड गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां तबाह थियल आहे ऐं रोड में हंधा हंधा खॾा पियल आहिनि। करोड़े रुपयनि जी लाॻत सां ठहियल रोड ऐं पेवर ब्लॉक ठहण शर्त उखड़ी रहियो आहे। हितां जे रहवासियुनि चूंडियल नुमाइंदनि समेत मटियारी ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कंदे चयो त रोड जे कयल कम जी इंक्वायरी कराई वञे ऐं करप्शन में मुलविस ठेकेदारनि ऐं ॿिए अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।